की वीडियो में गाल कंदासीं चांडियन जे हिस्ट्रीअ जे बारे में। चांडिया जॾहिं बि सिंध में क़दम रखियऊं त ॿिया जेके मुख़ालिफ़ हुआ चांडियन जा उहे भॼी ऐं पासो कंदा हुआ। दोस्तों 70 वारे ॾहाके जी अगरि ॻाल्हि कजे त जलाल चांडिया जॾहिं सिंध में क़दम रखियो त पंजाबी गुलूकार हुजनि या सिंध जा जेके फ़नकार हुजनि उहे उन टाइम में तमामु घणा परेशान थिया ऐं जलाल चांडिया जे लाइ तमामु घणा जेको आहे सो हिकु कावड़ जो इज़हार कंदा हुआ त जलाल चांडियो सिंध में छो पैदा थियो ऐं जलाल चांडियो छो गायकीअ जे तरफ़ आयो जो असांखे माण्हू ॿुधणु छॾे विया। दोस्तों अहिड़े तरीक़े सां 70 ऐं 80 वारे ॾहाके में जॾहिं पंजाबी फ़नकारनि जो सिंध में तमामु घणो उरूज हूंदो हुयो तॾहिं जलाल चांडियो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार थी उभरियो जंहिं पंजाबी फ़नकारनि खे सिंध मां तड़े ॿाहिरि कढियो ऐं सिंध में झंग झर में जलाल चांडिया खे माण्हू ॿुधणु लॻा। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां अॼु 2025 में बि चांडियन जो हिकु तमामु बहितरीनु हिकु फ़नकार मौजूदु आहे जंहिंखे किंग ऑफ सिंध बि चइजे थो ऐं उन जो नालो आहे मुमताज़ मौलाई, लेकिन असुलु नालो आहे मुमताज़ अली चांडियो। दोस्तों चांडिया बिरादरी जा जेके फ़नकार हुआ सिंध में तमामु बहितरीनु उन्हनि खे सिंध वासियुनि इज़त ॾिनी ऐं पंहिंजे मथे ते खणी घुमायो। दोस्तों उन्हनि फ़नकारनि खे हिन वक़्तु तव्हां ॾिसंदव 2025 में त मुमताज़ मौलाई सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे ऐं मुमताज़ मौलाई जो बि तालुक़ु चांडिया बिरादरी सां आहे। दोस्तों इन वक़्तु जॾहिं जेको आहे सो मुमताज़ मौलाई शाइरी छॾे जॾहिं फ़नकारी जी तरफ़ आयो त शमन अली मीराली थियो या सिंध जा ॿिया फ़नकार थिया उहे मुमताज़ मौलाई ते ठठोलूं ऐं चर्चा कंदा हुआ, लेकिन अल्लाह ताला जो शान तव्हां ॾिसो त उन शख़्स महिनत कई पंहिंजे कम में त अॼु उहो तमामु घणो पाकिस्तान में पॉपुलर आहे ऐं जेके शख़्स मुमताज़ मौलाई ते ठठोलूं ऐं चर्चा कंदा हुआ उन्हनि शख़्सनि जो नामो निशानी हिन वक़्तु सिंध में कोन्हे को। दोस्तों सिंध में बहितरीनु फ़नकार सिंध धरतीअ जनम ॾिना, लेकिन हिननि ॿिन्हिनि फ़नकारनि जो नालो ई अलॻि आहे ऐं तमामु बहितरीनु उन्हनि कमु कयो सिंध में। ऐं मुमताज़ मौलाई सां बि हिन वक़्तु जेके अॼु 2025 में जेके फ़नकार आहिनि उहे बि तमामु घणो जलन रखनि था छाजे करे जो मुमताज़ मौलाई हिकु पॉपुलर शख़्स आहे ऐं मुमताज़ मौलाई हिन वक़्तु शादियूं थियूं महफ़िल मौसीक़ी या जेके प्रोग्राम थींदा हुआ त मुमताज़ मौलाई खे तमामु घणो सिंध में घुरायो वञे थो ऐं ॿाहिरि जेका नेशनल मीडिया आहे पंजाब थियो सिंध थियो ऐं बलूचिस्तान थियो उते बि मुमताज़ मौलाई खे घुराए करे उते बि उन जा इंटरव्यू वठिया विया। इन जे करे घणनि फ़नकारनि जो तमामु जीअण जंजाल थी चुको आहे। दोस्तों असांजी दुआ आहे त सिंध जा फ़नकार पाण में कठे खीर खंड थी रहनि ऐं सिंध वासियुनि खे तमामु